एक ॿी अहम ख़बर के ॾियूं बांधी वेझो रोड हादसे में ज़ख़्मी थियल हिकु ॼणो फौत थी वियो आहे। ज़ख़्मी जहांगीर खोखर कराची अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे। अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं फ़ौतियुनि जो अंग वधी वियो आहे। रोड हादसे सबबि इमदाद खोखर फ़ौत ऐं जहांगीर खोखर ज़ख़्मी थी पियो हुयो। फ़ौती जहांगीर खोखर जो मड़ घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। रोड हादसे में ॿिनि ॼणनि जे फ़ौत थियण बाद इलाइक़े में सोग वारी सूरत हाल आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। बांधी वेझो रोड हादसो थियो आहे। हादसे में ज़ख़्मी थियल हिकु ॼणो फौत थी वियो आहे। ज़ख़्मी जहांगीर खोखर कराची जी अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे, जंहिं बाद फ़ौतियुनि जो अंग वधी वियो आहे। अपडेट करे रहियूं अव्हांखे हादसे बाबति। रोड हादसे सबबि इमदाद खोखर फ़ौत ऐं जहांगीर खोखर ज़ख़्मी थी पियो हुयो। फ़ौती जहांगीर खोखर जो मड़ घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। अपडेट कयूं पिया अव्हांखे हादसे बाबति। रोड हादसे में ॿिनि ॼणनि जे फौत थियण बाद इलाइक़ो सोग वारी सूरत हाल बणिजी वियो आहे। बांधी वेझो रोड हादसे में ज़ख़्मी थियल हिकु ॼणो फौत थी वियो आहे। ज़ख़्मी जहांगीर खोखर खे कराची जी अस्पताल में आंदो वियो हो, जिते हू ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे, जंहिं बाद फ़ौतियुनि जो अंग वधी वियो आहे। आगाह कयूं पिया रोड हादसे बाबति। रोड हादसे सबबि इमदाद खोखर फ़ौत ऐं जहांगीर खोखर ज़ख़्मी थी पियो हो। जहांगीर खोखर खे कराची जी अस्पताल आंदे वियो हो, जिते हू ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे। फ़ौती जहांगीर खोखर जो मड़ घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे।